हीअ दस्तावेज़ी कहाणी पाकिस्तान जे सियासी तारीख़ जी हिकु अहिड़ी इंतिहाई घड़ी गहरी पेचीदा ऐं हसास बाब खे बयानु करे थी, जिते ज़ाती ज़िंदगी, ख़ानदानी रिवायतूं, समाजी दबाव, अवामी उम्मीदूं ऐं क़ौमी सियासत हिक ॿिए में अहिड़ी रीति ॻंढिजी वञनि थियूं जो हिकु फ़र्द जो ज़ाती फ़ैसिलो बि वक़्त जे वेकिरे में तारीख़ जो हिसो बणिजी वञे थो। बेनज़ीर भुट्टो। जी हाँ दोस्तों, बेनज़ीर भुट्टो सिर्फ़ एक सियासी अगवान न हुई, पर हू जमहूरियत जी बहाली, मज़ामत, कुर्बानी, हौसले ऐं उम्मीद जी अलामत बणिजी चुकी हुई। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी न्याणी हुजण सबबि हुन नंढपिण खां ई इक़्तिदार जा रंग, सियासत जूं सख़्त हक़ीक़तूं ऐं ताक़त जी बेरहम उतार चढ़ाव वेझो खां ॾिठी हुई। पर साॻिए वक़्तु उन इहो बि सिखियो हो त सियासत कीअं ख़ानदाननि खे टोड़े थी, कीअं पंहिंजा बि पराया बणिजी वञनि था, ऐं कीअं वफ़ादारियूं बदिलजनि थियूं, ऐं कीअं ताक़त आख़िरकार इंसान खे अकेलो छॾे ॾींदी आहे। पीउ जी फांसी जो सदमो, माउ नसरत भुट्टो ऐं भाइरनि जूं जेलूं, लगातार जलावतनी सियासी इंतकाम, धमकियूं ऐं अणगणियूं ज़हनी अज़ियतूं बेनज़ीर खे वक़्त खां अॻु मज़बूत, बाशऊर ऐं फ़ैसिला कंदड़ औरत बणाए छॾियो। जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ जी आमरियत में जमहूरियत दॿायल हुई, सियासी पार्टियूं पाबंदियुनि हेठि हुयूं, इज़हार जी आज़ादी ख़तमु थी चुकी हुई, ऐं बेनज़ीर भुट्टो हिकु अलामत, हिकु आवाज़ ऐं हिकु उम्मीद बणिजी चुकी हुई। तॾहिं संदसि हर क़दम, हर तक़रीर, हर लिबास ऐं हर ज़ाती फ़ैसिलो बि क़ौम, मीडिया ऐं मुख़ालिफ़ क़ुव्वतनि जे नज़रनि हेठि हूंदो हो। अहिड़े माहौल में बेनज़ीर भुट्टो लाइ शादी रुॻो दिली या जज़्बे जो फ़ैसिलो न रही, पर उहो समाजी क़बूलियत, सियासी हिकमत अमली, ज़ाती सलामती, ख़ानदानी दबाव ऐं मुस्तक़बिल जे इस्तेहकाम सां ॻंढियल हिकु इंतिहाई संजीदा ऐं सोचियल सम्झियल सवाल बणिजी चुको हो। भुट्टो ख़ानदान जूं रिवायतूं, ख़ासि तौरु वालदा नसरत भुट्टो जो तजुर्बो, फ़िकर ऐं असर उन फ़ैसिले में बुनियादी किरदारु अदा कयो, छो त हू ॼाणींदी हुई त सियासत जी बेरहम, ज़ालिम ऐं ग़ैर यकीनी दुनिया में बेनज़ीर खे हिकु अहिड़े साथी जी ज़रूरत आहे जेको रुॻो ख़ुशियुनि में न, पर जेलनि, इल्ज़ामबाज़ी, अकेलाइप ऐं ख़तरे जी घड़ियुनि में बि संदसि भरिसां बीह सघे ऐं ज़हनी दबाव खे गॾिजी बर्दाश्त करे सघे। आसिफ़ अली ज़रदारी सिंध जे हिकु पुराणे बाअसर ऐं मोज़िज़ ज़मींदार ख़ानदान सां तालुक़ु रखंदो हो, जंहिंजी समाजी हैसियत, क़बीलाई असर, मुआशी ताक़त ऐं सियासी लाॻापा मौजूदु हुआ। ॿिन्ही ख़ानदाननि में अॻु ई वाक़फ़ियत, एतमाद, समाजी हमआहंगी ऐं रिवायती रिश्ता मौजूदु हुआ, जेके हुननि निकाह लाइ ज़मीन हमवार करण जो सबबु बणाया। बेनज़ीर आसिफ़ अली ज़रदारी में सिर्फ़ु हिकु मुड़ुसु न, पर हिकु अहिड़ो साथी ॾिठो जेको संदसि ज़ाती ज़िंदगी में बि साथ ॾेई सघे ऐं सियासी तूफ़ाननि, इल्ज़ामबाज़ी, जेलनि, अदालतनि ऐं मुसलसिल दबाव जे बावजूदु बि गॾु बीह सघे। हुन इहो बि सम्झियो हो त पाकिस्तान जहिड़ी रिवायती मर्दाना सोच रखंदड़ मुआशिरे में हिकु औरत अॻुवान लाइ शादी न सिर्फ़ु ज़ाती तहफ़ुज़, पर सियासी ऐं समाजी हैसियत खे वधीक मज़बूत बणाए थी, ऐं ग़ैर ज़रूरी तनक़ीद जा केतिरा ई दर पाण मुरादो बंदि थी सघनि था। तंहिं करे 1987 ईस्वीअ में जॾहिं बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ़ अली ज़रदारी जो निकाह थियो त उहो रुॻो ज़ाती ख़ुशी, मुहबत या घरेलू तक़रीब न रहियो हो, पर क़ौमी ऐं आलमी मीडिया जो मर्कज़ बणिजी वियो। दुनिया जे नज़रनि में हीअ शादी पाकिस्तान जी सियासत सां जुड़ियल हिकु अहम वाक़ियो बणिजी साम्हूं आई। हिमायती हल्कनि उन खे हिकु कुदरती, रिवायती ऐं वक़्त जी ज़रूरत मुताबिक़ फ़ैसिलो सम्झो, जॾहिं त मुख़ालिफ़ धुरियुनि उन में सियासी मुफ़ादनि, ताक़त जी रांदि ऐं हिकमत अमली जा केतिरा ई पहलू ॻोल्हणु शुरू कया हुआ। वक़्तु गुज़रण सां आसिफ़ अली ज़रदारी बेनज़ीर भुट्टो जी सियासी ज़िंदगी, जदोजहद ऐं ताक़त जे मर्कज़ जो लाज़मी हिसो बणिजी वियो।
ॿिन्ही गॾिजी इक़्तदार जूं बुलंदियूं, अवामी मुहबत, सियासी कामयाबियूं ऐं तारीख़ी लम्हनि खे बि ॾिठो। ऐं साॻिए वक़्तु जेलनि जूं सख़्तियूं, अदालतनि जा चकर, इल्ज़ाम, तकरार, अकेलाइप, ज़हनी अज़ियतूं ऐं मुसलसिल जदोजहद बि बर्दाश्त कई। पर उन्हनि सभिनी हालतुनि, इख़्तिलाफ़नि में तनक़ीदनि जे बावजूदु हीउ निकाह पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ी अलामत बणिजी वियो जिते हिकु औरत अॻवान पंहिंजे ज़ाती फ़ैसिले ज़रिए न रुॻो पंहिंजी ज़िंदगी जो साथी चूंडियो, पर हिकु अहिड़ो रस्तो इख़्तियार कयो जेको वक़्त सां गॾु क़ौमी सियासत जे वहिकिरे इक़्तदार जी रांदि, अवामी बहसनि, इख़्तिलाफ़नि ऐं तारीख़ी तजर्बनि सां ॻंढिजी वियो। ऐं अॼु बि बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ़ अली ज़रदारी जी शादी खे सिर्फ़ु ॿिनि माण्हुनि जे निकाह तौरु न, पर हिकु मुकमल दौरु, हिकु सियासी हक़ीक़त, हिकु समाजी बहस ऐं पाकिस्तान जी तारीख़ जी हिकु अहम कहाणी तौरु यादि कयो वञे थो, जेका ईंदड़ नसलनि लाइ बि सोच, सवाल ऐं सम्झ जो सबबु बणियल रहंदी। दोस्तो, जेकॾहिं डॉक्यूमेंट्री पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, ऐं जेकॾहिं चैनल ते नया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा, ऐं गॾु ई लॻल बेल आइकन ते प्रेस कजो जीअं असांजी हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरीं अव्हां ताईं पहुचंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।